वॉइस ऑफ सिंध टीवी पारा इमदाद अली ओडो अवां खे भलीकार चवां थो। नाज़रीन, अॼु लंदन में इंटरनेशनल सिंधी वुमेन ऑर्गेनाइज़ेशन पारां सालियानो सकाफ़ती शो मल्हायो पियो वञे। हिन प्रोग्राम में सिंध जूं नियाणियूं जेके सिंध जे कुंड कुड़छ मां तालीम हासिल करे UK में आबाद थियूं आहिनि ऐं हिते मुख़्तलिफ़ मैदान में पंहिंजी माहिराना हिकिड़ी हैसियत में पंहिंजूं नौकरियूं सरअंजाम ॾियनि पियूं। हीउ प्रोग्राम उन्हनि तरतीब ॾिनो आहे ऐं हिन प्रोग्राम में सॼे यूनाइटेड किंगडम मां मुख़्तलिफ़ फैमिलीज़ शिरकत कई आहे। हिन प्रोग्राम जे ज़रिए UK में रहंदड़ फैमिलीज़ पंहिंजे ॿारनि खे इहा तरबियत ॾियण जी कोशिशि कनि थियूं, ॿुधाइण जी कोशिशि कनि सिंधी ॿोली, सिंधी कल्चर जंहिंजो बैकग्राउंड हज़ारनि सालनि जो आहे ऐं उहे हज़ारनि सालनि ताईं पंहिंजे हिन कल्चर जी तहफ़ुज़ कंदा आया आहिनि। अॼु सिंधी कल्चर, सिंधी ॿोली ऐं सिंधी सकाफ़त ज़िंदा आहे ऐं हीउ जेको सिंधी सकाफ़त जे ॾिहाड़े जे हवाले सां सॼे सिंध में, सॼी दुनिया में जेके प्रोग्राम थियनि था इन हवाले सां दुनिया जा सिंधी तमामु घणे अंदाज़ में शरीक थियनि था। मक़सदु इहो ई आहे त सिंधी कल्चर ऐं सिंधी ॿोली जेका हिन वक़्तु जंहिं पोज़ीशन में आहे त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हर सिंधी माण्हू जो इहो फ़र्ज़ु आहे त पंहिंजी ॿोली खे बचाइनि, पंहिंजी ॿोली खे तरक़ी ॾियारणु, उन खे सिंधी ॿारनि ताईं पहुचाइनि ऐं सिंधी माण्हू खे इहो बि घुरिजे त जेके सिंध जा हक़ आहिनि, जीअं सिंध जा वसीला आहिनि, उन्हनि जी मालिकी ऐं सिंध खे पंहिंजी हिकिड़ी जेका हैसियत आहे, जॾहिं बि सिंध जी ॻाल्हि कई वञे थी त इहो चयो वञे थो त जेके सिंधी आहिनि से हिकिड़ी पंहिंजी हैसियत मञाइण जी कोशिशि कनि था। इहा हिकिड़ी तारीख़ी हक़ीक़त आहे त सिंधी क़ौम हज़ारनि सालनि खां पंहिंजो हिकिड़ो वजूद रखे थी ऐं इहो वजूद हिन मुल्क में शामिलु थियण खां अॻु बि हुयो ऐं शामिलु थियण खां पोइ बि आहे। उहे माण्हू भुलियल आहिनि जेके सम्झनि था त सिंध जी ॻाल्हि करणु मुल्क दुश्मनी आहे, पर सिंध बि त हिन मुल्क जो हिसो आहे। जेकॾहिं सिंध जी ॻाल्हि कबी, सिंध ख़ुशहाल थींदी, सिंध जा वसीला सिंधी माण्हुनि ते ख़र्च थींदा त इहो बि हिन मुल्क जी जो हिकिड़ो हिसो आहे ऐं मुल्क जी हिकिड़ी नाम्याचारी थिए थी। उहे माण्हू जेके सिंधियत जे नाले खणण ते नाराज़ थियनि था, उहे हक़ीक़त में हिन मुल्क जा सॼण कोन्हनि। इहा हक़ीक़त आहे त सिंध जे हवाले सां जेके सिंधी माण्हुनि जा वसीला फुरिया विया आहिनि, जेका अॼु गुरबत आहे, इफ़लास आहे, सिंधी माण्हू तंग दस्ती जो शिकार आहे, सिंधी नौजवान ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहे, उहो छो आहे? एतिरी ख़ुशहाल सिंध जे हूंदे, एतिरनि वसीलनि जे हूंदे, जेकॾहिं सिंधी माण्हू हिन कसम पुरसी वारी ज़िंदगी गुज़ारे थो त उन्हनि खे सोचणु घुरिजे। असां हिन मौक़े ते इंटरनेशनल सिंधी वुमेन ऑर्गेनाइज़ेशन जी नियाणियुनि खे, भेनरुनि खे ख़िराज तहसीन पेश कंदासूं जिन सिंधियुनि खे गॾाए हीउ तमामु वॾो कारनामो सरअंजाम ॾिनो आहे। जेकॾहिं इहो ॿोली जो लिंक हिकिड़ो दफ़ो टुटी वियो त पोइ सम्झो त इहा नसल सिंध जे लाइ बेकार आहे। उहे पंहिंजो मुस्तक़बिल ज़बरदस्त ठाहे वेंदा, पंहिंजे लाइ उहे तमामु घणो कुझु करे वेंदा, पर बिकॉज़ असांजी रूट्स उन मां आहिनि त उहे नसल जेको आहे उहो ॿिए न करे सघंदो सोसाइटी खे। इन ॻाल्हि खे नज़र में रखंदे असां सिंधी जा टीचर्स हायर कयासीं, उनजा इंटरव्यूज़ कयासीं, हिकिड़ो कोर्स असां करिकुलम तरतीब ॾिनोसीं, सिंधी लैंग्वेज अकाडमी सां मिली करे असां PDS जा बुक्स ठारायासीं। जॾहिं उहो प्रोग्राम असां लॉन्च कयो, मुंहिंजा ॿार हिते पढ़नि था, असां हिते 8 सालनि खां UK में रहूं था। साल खां पोइ हुन पंहिंजी ॿोली विसारे छॾी। अॼु टई मुंहिंजा ॿार हिते ई आहिनि, तव्हां ॻाल्हाए ॾिसो। हिकिड़ो साल असां जीअं क़ुर जी तालीम थिए थी स्काइप ते, बिल्कुलु अहिड़ी तरीक़े सां मुंहिंजा लेसन्स जेके आहिनि, पंहिंजो तमामु ज़बरदस्त टीचर्स आहिनि जेके हुनखे ॿार त सिर्फ़ु 30 पाउंड्स पर मंथ या 25 पाउंड्स पर मंथ। अॼु उन्हनि जा तव्हां ॻाल्हाए ॾिसो, कॉन्फिडेंस सां चवां थो मुंहिंजा ॿार बिल्कुलु सिंधी ॻाल्हाइनि था, फ्लुएंट सिंधी ॻाल्हाइनि था। ऐं आउं चाहियां थो त जेके बि हिते फैमिलीज़ रहनि थियूं, 25 पाउंड 20 पाउंड का वॾी रक़म कोन्हे। ऐं उहे टीचर्स बिल्कुलु लिटरेट टीचर्स आहिनि। करिकुलम असां ख़ुदि मिली करे ठाहियो आहे। तव्हांखे रिक्वेस्ट आहे, मूंसां मुंहिंजो WhatsApp नंबर तव्हां वटि आहे, जंहिं वटि न आहे उहो मूंखां वठी लाहियो, पंहिंजा ॿार रजिस्टर करायो।
अगरि जेको पंहिंजी ॿोली सिखंदो तव्हां साल ॿ साल पाकिस्तान वञो था कॾहिं किंजर जे किनारे ते कॾहिं कंहिं महफ़िल में कॾहिं उनखे उहो इमोशनल अटैचमेंट थी वेंदी उन राग सां उन क्लासिकल मौसीक़ी सां शालती शाइरी सां त उन्हनि जो जेको आहे सो इमोशनल जेको आहे कॉन्टेक्ट जुड़ंदो। अदरवाइज़ तव्हां फॉरगेट तव्हांजी जनरेशन हिते आहे जॾहिं हीअ जनरेशन वॾी थींदी दे विल फॉरगेट एवरीथिंग अबाउट सिंधी। हा असां सिंधी हुआसीं ख़तमु। अगरि चाहियो था त हीअ ॿार तव्हांजा बेबेक कनि उन सोसाइटी ते जॾहिं तव्हांजे यूनिवर्सिटी खां पढ़ी कंहिं वॾे उहिदे ते पहुचंदा त पोइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उनजो लाइक़ तरीक़ो हिन करण लैंग्वेज आहे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। जी बिल्कुलु लैंग्वेज जी पंहिंजी हिकिड़ी अहमियत आहे। तव्हां ॾिठो हूंदो अगरि लैंग्वेज जी अहमियत न हुजे हा त अहिड़ा मुल्कनि में असां जॾहिं वेस्ट में वञूं था यूरोप में वञूं था या US वञूं था तव्हांखे पहिरीं हिकिड़ो लैंग्वेज जो एग्ज़ाम ॾियणो थो पवे। जर्मनी हुजे फ्रांस हुजे जिते बि वञो त पंहिंजी अहमियत पंहिंजी लैंग्वेज जी अहमियत तमामु वॾी आहे। तव्हां जंहिं मुल्क में वञी सेटल थियो था तव्हांखे हुते उतां जी ज़बान सिखणी पवे थी उतां जा एग्ज़ाम्स ॾियणा पवनि था ऐं उनजी लैंग्वेज में तव्हांखे सिखी करे उन सोसाइटी जो पार्ट थियणो पवे थो। लैंग्वेज जी ज़बान कमिज़म जेका तव्हांजी मदर टंग आहे उनजी ॾाढी वॾी अहमियत आहे। पर जीअं त मां ॾिठो आहे असांजा माण्हू इन शइ खे एतिरो फोकस नथा कनि ऐं जॾहिं त मां ॾिठो आहे माउ पीउ इवन मुंहिंजा ग्रैंड पेरेंट्स बि जेके सिंधी आहिनि पर हुननि जा ॿार सिंधी नथा ॻाल्हाइनि इहा हिकिड़ी तमामु अफ़सोस जी ॻाल्हि आहे। पर अदा ज़फ़र जहिड़ा माण्हू जेके एफर्ट्स वठी करे अहिड़े क़िस्म जूं कोशिशूं कनि था ऐं हिकिड़ो एॾो ईज़ी कोर्स तरतीब ॾिनो आहे जेको स्काइप ते ईज़ीली अवेलेबल आहे ऐं तमामु हिकिड़ी थोरा सा पैसा भरे अगरि ॿार कोर्स वठनि अधु कलाक जो क्लास का वॾी शइ कोन्हे। अगरि उन क्लास में प्रोग्राम खे सक्सेसफुल कयो त घर वेठे ॿार तव्हांजा सिंधी ॻाल्हाए सघनि था। ऐं मां पेरेंट्स खे स्पेशली ऐं ग्रैंड पेरेंट्स खे रिक्वेस्ट कंदसि इन शइ खे हिनजी अहमियत खे सम्झनि ऐं पंहिंजे ॿारनि सां एटलीस्ट घर में सिंधी ॻाल्हाइनि छो जो स्कूलनि में फ्रेंड्स में ऐं ॿाहिरि निकिरण खां पोइ तव्हांजो ॿार उहे ई बि उन मुल्क जी लैंग्वेज सिखी वेंदो जीअं असां इंडिया में इंग्लिश त एनी वे सिखी वेंदो। पर अगरि तव्हां ॿारनि सां पंहिंजी लैंग्वेज घर में न ॻाल्हाईंदो त तव्हां पंहिंजी ॿोली कॾहिं बि कोन ॻाल्हाए सघंदो। त इन शइ जी वॾी अहमियत आहे। हाणे असां प्रोग्राम जी बाक़ाइदा शुरूआत कयूं था। सब खां पहिरीं मां इनवाइट कंदसि डॉक्टर हुमैरा सूमरो खे चेयरपर्सन इंटरनेशनल सिंधी वुमेन ऑर्गेनाइजेशन खे त अची करे प्रोग्राम जी शुरूआत कनि ऐं असांजे गेस्ट खे वेलकम कनि। मां आईएसओ जी तरफ़ खां तव्हां सभिनीनि खे वेलकम थी कयां। तव्हां सभु पंहिंजे इलाही बिज़ी लाइफ मां टाइम कढी असांजे हिन फंक्शन में आयो ऐं असांजे हिन फंक्शन खे कामयाबु कंदो। असांजे मतिलबु हाणे तव्हां सोचंदो असां इहो फंक्शन कयो छो। हिकिड़ो ज़मानो हो जॾहिं असां नंढा हुआसीं जॾहिं असां इंग्लैंड में शिफ्ट थियासीं त इलाही थोरी कम्यूनिटी हूंदी हुई ऐं उन में इहो हूंदो त असां सभु जेको आहे हर फंक्शन जेको आहे गॾु गुज़ारंदासीं। जीअं ईदूं हुजनि कंहिंजा बर्थडेज हुजनि कॾहिं फैमिलीज़ नंढियूं थोरी फैमिलीज़ हुयूं त सभु हिकु ॿिए घरनि में असांजो टाइम स्पेंड थींदो इलाही कम्यूनिटी असांखे जेका हूंदी क्लोज हूंदी। पर विद पैसेज ऑफ टाइम ऑफकोर्स फैमिलीज़ एक्सटेंड थींदी वियूं सभिनी जूं फैमिलीज़ वधंदी वियूं ॿारनि जूं शादियूं थियूं हुननि जूं फैमिलीज़ थींदी वियूं। सो न एतिरी वॾी कम्यूनिटी थी वई आहे एतिरी स्कैटर्ड थी वई जो इलाही मुश्किल थी वियो जो सभु खे हिकिड़ी जॻह ते कॾहिं बि गॾिजी थी सघनि। पोइ असां सभु आईएसओ जी तरफ़ खां सोचियोसीं त भई हाणे ॿिया फंक्शन त इलाही थियनि था जंहिंमें मतिलबु कुझु कल्चर त कोन हूंदा आहिनि पर डिफरेंट डिफरेंट फंक्शन पर उन्हनि में इलाही तकरीरूं हूंदियूं आहिनि जिते फैमिलीज़ कंफर्टेबल न थींदियूं आहिनि माण्हुनि जा ॿार बि न अची सघंदा आहिनि। सो असां सोचियोसीं आईएसओ जी तरफ़ खां त असां को अहिड़ो फंक्शन रखूं जंहिंमें सॼियूं फैमिलीज़ अची सघनि ऐं जंहिंमें एज़ अ फैमिली पंहिंजे कल्चर खे प्रमोट करे सघूं। ऐं ॿियो वरी असां सोचियो त छो न बेस्ट टाइम इहो ई हूंदो त जेको अजरक टोपी डे आहे या कल्चरल डे आहे उनखे असां गॾिजी गुज़ारियूं पाण में ऐं उन में असां जो मक़सदु इहो बि आहे त असांजो जेको कल्चर आहे जेको हाणे स्लोली एंड ग्रेजुअली ख़तमु थींदो थो वञे। असांजा ॿार जेके आहिनि जेके हिन मुल्क में पैदा थिया उहे त बिल्कुलु बि पंहिंजे लैंग्वेज पंहिंजे कल्चर पंहिंजे रूट्स सां बिल्कुलु वाक़िफ़ ई कोन्हनि। सो असांजो इहो ई हो त भई हिन फंक्शन में असां पंहिंजे कल्चर खे प्रमोट कयूं पंहिंजे ॿारनि खे इहो ॿुधायूं त तव्हांजी रूट्स छा आहिनि पंहिंजे लैंग्वेज में ॻाल्हायूं पंहिंजा ड्रेसअप करे अचूं पंहिंजा कपिड़ा पायूं पंहिंजे म्यूज़िक ॿुधूं सभु इहे पोएट्री डिफरेंट असां कॾहिं कॾहिं डिफरेंट टॉपिक्स ते ॻाल्हाईंदा बि आहियूं हुते। सो उहो ई असांजो मक़सदु हो त असांजा ॿार जेके आहिनि असांजो कल्चर जेको आहे उहो हलंदो
अॻिते बि असांजे ॿारनि खे बि उहा आइडिया हुजे त छा आहे। सो इहो ई असांजो मक़सदु आहे ऐं हाणे असांजी कोशिशि हूंदी त एवरी ईयर वांगुरु हिन फंक्शन खे बि कामयाबु कयूं। सो इलाही सारियूं शयूं आहिनि, पर हिन दफ़ा असां थोरो सो पंहिंजे फंक्शन खे घटि एक्टिविटीज़ ते उसे छॾियो आहे। असां ॾिठोसीं त जेके माण्हू ईंदा आहिनि उहे पाण में मिंगल करणु चाहींदा आहिनि, पाण में ॻाल्हाइणु चाहींदा आहिनि, हिक ॿिए सां छो इलाही न्यू माण्हू अचनि था त असां उन्हनि खे बि इनवाइट कयूं था त माण्हू अची करे पाण में मिलनि, हर कोई हिक ॿिए खे सुञाण लॻे त जीअं अॻिते बि उहो पाण में हिक ॿिए में कॉन्टेक्ट रखी सघनि। हिन साल जेको आहे, ही साल जेको हुयो असांजे हिते लंडन कम्युनिटी में काफ़ी डिफिकल्ट ईयर रहियो, छो जो असांजे काफ़ी हिन ईयर में इलाही क्लोज फैमिली फ्रेंड्स में इलाही सारियूं डेथ थियूं, इंक्लूडिंग असांजी फ्रेंड असांजी भेण अफ़साना रोकड़ी जी। ऐं उन जॻह पोइ जेका हुई असांजी हिकिड़ी वाइटल मेंबर हुई जेका हिन फंक्शन खे हिकिड़ो मतिलबु इलाही हिकिड़ो सुठो प्रेज़ेंटेशन कंदी, उहा हर दफ़ा हिकिड़ो ड्रामो प्रेज़ेंट कंदी हिनजा सां गॾु, जंहिंमें मतिलबु हिकिड़ो फनी प्रोग्राम हूंदो हुयो हिकिड़ो, हिन में इलाही कॉमेडी बि हूंदी, बट हुन जो पोइ हिकिड़ो हमेशह हिकिड़ो मक़सदु हूंदो हो जंहिंमें असांखे पोर्ट्रेट कंदासीं त असांजा कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि तव्हां। Assalamualaikum and good evening to everyone. I'm not sure the medium of communication actually Sindhi rakha ya English, because half of the people I call him, he doesn't understand Sindhi, but I still want to talk to him, and then rest of us are actually you don't understand Sindhi, okay fine. So what I can do is I can mix and match. I think that's the best way maybe to communicate tonight. जॾहिं रुबीना मूंखे कुझु ॾींहं अॻु ॻाल्हि कई त to speak about the women rights issues, and I was like, okay fine, whenever we talk about women rights issues it's always about depression, we always talk about खून खराबो, rape, honor killing, and maybe half of the people that's why don't take interest in the topic. Then I thought, like, why not to start with a positive note first? And the positive note is that definitely in last 30 years, and I'm talking solely about Pakistan and Sindh, in last 30 years the situation has definitely changed. There is a sea change when it comes to the women rights issues. More women are getting educated as compared to before. More women are registered to give the vote as compared to the past. I was just reading in the newspaper other day that July 2018 elections में at least 3.8 million new women voters registered to win in Pakistan. More people, the more media coverage is given to the honor crimes. So that all is positive things. But then, in a positive shade, that is, जिन तरीके से इतने coverage मिले पहले शयूं highlight थियूं, unfortunately, maybe I should just stand up so more people can see me, to follow the decisions of the family without questioning them. And don't get me wrong, I'm not saying that your daughter should not be obedient. They should not listen to you. Of course they should listen to you. I think our traditional Sindhi culture में न्याणी के सब कुरान चंगा आहियूं, excellent concept. पर छा तव्हां हुन सत कुरान न्याणी खे ओतिरी रिस्पेक्ट घुरियो था जेतिरी असां क्लेम था कयूं? That's a very important question to ask from ourselves. Now, we talk about it, we write about it, we hear about the women rights abuses. The next question is, what exactly is a solution? Chakra, as being a Sindhi, मूंखे पंहिंजे पाण खां ऐं पंहिंजी क़ौम खां हमेशह हिकिड़ी शिकायत हूंदी आहे. We talk about problems, we highlight problems, but then at the same time, how many people actually take steps to solve the problems? And the answer is maybe 2 or 3% who actually thinks. Here Ada jo ayo savere was talking about Ada Zafar, mujhe khami naam Ada jo. We all say, yeah Ada, asa thapa chona hai, complain karna hai, asa sada language na gala hai. But maybe there are very few people like you who take steps and wants to do something about it. So the same thing is with the women rights issues. Asa ye to baare mein highlight to kayo tha, but how many people, I mean, do we really have interest in the topic? And if yes, then how can we solve it? मैं खाली खदीजा माफ़ी इंट्रोड्यूस कराने की ज़रूरत नहीं, पर माँ इंट्रोड्यूस क्या थी उमर मेमन थे. उमर मेमन इन वक्त दुनिया जो वर्ल्ड रिकॉर्ड कारी करवाए जिते उन 100
सोची ऐं अगरि तव्हां वीडियो ॾिसंदव त उहा हर अहिड़ी जॻह ते ठहियल आहे माना हो जॻह जिते डांस कई आहे हुन फिल्म कई आहे उहो सभु कदीमी हिस्टोरिक आहिनि प्लेसिस सो मां गुज़ारिश कंदमि अदा उमर खे की दर्जी पाण ऐं असांजो हीज़ अ स्टार हीज़ नाउ इंटरनेशनल स्टार उमर पहिरियों वजरक बनाया उमर खे सबका मेहरबानी लेकिन हम फोन के जो भोजमाल के लाए वीडियो बनाए भोजमाल को उसमें शायद रुबिना आपका सवाल कयो ख्याल कीअं आहे तव्हां हाणे ख्याल उसमें शायद जो इंसान सोचींदा आहियूं कॾहिं ज़िंदगी जेके हिसे में तव्हांखे या फोटो थींदी आहे त मां हासिल छा कयो आहे Have I achieved anything to be proud of? So, in a सिलसिले में मुझे आपके सोच के आई अगर आप पूरा तो है पर जब सफा पूरा थी नहीं तो वो में जो के नर्सिंग होम या के रिटायर होम में या के आस्पिरेशन कमरे में था मेरे पानी का सवाल है तो मां जिंदगी में छा हासिल कयो सवाइ 9 to 5 जॉब करणु ऐं घर वठो मुर्गी थी कई दर्शन थी वियो ऐं अलाह अलाह केरु सलाह हले वियो मां ॾियसि न त पाणी पोइ इहो ख़्याल थो गुज़ारियो आहे त काशी अचीव कयो इहा सोचा मां ठीकु आहे डॉक्यूमेंट ठाहियां त डॉक्यूमेंट जे लाइ ज़ाहिर करणु का तस्करी पवंदी आहे या हुन में कुझु तो रिस्क हुयो वो सोचे तो ठीक है कि बच्चों वाले इतिहास तो मुझे जो जॉब हर मानो से जो आपका पूछना है तो मतलब रहे कि how did you manage to travel all those 120 plus countries अगर मैं छात्रों जो नया फ्रीलांस काम ये कंपनी काम है मुफ्ती जो मुफ्ती रहा पाके कॉमर्स सिस्टम रिकॉर्डिंग सिस्टम सो हम तो कोई आसपास एक लोग का अपन खाली खर्च दिया कवर करेंगे ये सारा क्योंकि पेरिस में कम हो पेरिस के आसपास ही मुल्क का रहते हैं जैसे बेल्जियम की हो एम्स्टर्डम की हो हॉलैंड की इन को कवर कर सकते हैं इस तरीके से हम मुल्क कवर किया थैंक यू अप्रिशिएट थैंक यू सो मच जी तो हमारे हो जो माले थे 120 कंट्रीज में वीडियो ठाहिया सो असां सोचे सो हो जो मालो भी सेलिब्रेट कयो जेके ॿार इंटरेस्टेड आहिनि फैंसी ड्रेस शो में स्पेशली जेके कल्चरल आउटफिट्स पाया आहिनि अॼु उहे सभु हिकिड़े साइड ते अची वञनि मां ॾिसां थी अॼु ॿार ॾाढा सुठा सुठा तयार थी आया आहिनि ऐं अजरक टोपिन में गजन में ऐं सिंधी भरथन में मां चाहींदसि सभई ॿार हिकिड़ी साइड ते अचनि ऐं असांखे ॾेखारनि त असांजी जेका कोशिशि अॼु खां 6-7 साल पहिरीं शुरू थी हुई जॾहिं असांखे प्रोग्राम कल्चर खे प्रमोट करण जे लाइ शुरू कयोसीं कल्चर ऐं लैंग्वेज खे तॾहिं असां वटि पंहिंजे पाण जे लाइ कल्चरल आउटफिट्स कोन हुया पर अॼु मां ॾिसां थी ॿार इलाही तयार थी आया आहिनि ऐं सुठी तयारी करे आया आहिनि ऐं पूरा सिंधी माण्हू लॻनि था पिया त मां चाहींदसि त सभई अचनि अॼु जा ॿार वाह सिंधी मर्द ऐं सिंधी छोकिरी ज़बरदस्त ब्यूटीफुल आउटफिट ज़बरदस्त थैंक यू वाह सिंधी टोपी अजरक वाह 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 ॾाढो सुठो ज़बरदस्त ऐं सभई ॿार हिते ई बीहो तव्हांजे लाइ गुडी बैग्स आहिनि तव्हांजे लाइ तव्हां साइड में थी बीहो सभई ॿार जेके भी पार्टिसिपेट कनि था वो सब हिकु जॻह ते बीहंदा वञनि गॾु ज़बरदस्त ब्यूटीफुल वाह वेरी नाइस हे ॾिसो वाह हे सभिनी खां ज़बरदस्त आहे तमामु सुठो तमामु सुठो हे सिंधी वर्क आहे जेके असां बलोची वर्क चवंदा आहियूं ऐं हे गगा आहिनि जेके असांजे सिंध में भी पाता वञनि था ऐं बलूचिस्तान में भी पाता वञनि था कंबाइंड असांजो कल्चर आहे सो ॾाढो सुठो
हुमेरा अचे थी गज पाण बि पातो अथई ऐं नेफ्यूज़ मुंहिंजा नंढड़ा सा अजरक जी टोपियुनि में जेके ॾाढा प्यारा था लॻनि ज़बरदस्त ॾाढो सुठो वाह 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 ज़बरदस्त अचो मां रुबीना खे रिक्वेस्ट कंदमि रुबीना अची करे ॿारनि खे उन्हनि जा गिफ्ट्स ॾियनि उहे डिज़र्व कनि था अॼु गिफ्ट जी तयारी करे आया आहिनि एॾा सुठा कपिड़ा पाए आया आहिनि ऐं असांजी कोशिशूं सजायूं थियूं असांजो कल्चर असां खां हली करे हिते असांजी नई जनरेशन में पहुची चुको आहे ऐं अॼु ॿार जेके आहिनि ॾिसी असांखे ॾाढी ख़ुशी थी थिए Thank you, Lina. Thank you. Thank you, Lina. Thank you so much. नाज़रीन इंटरनेशनल सिंधी वुमेन ऑर्गेनाइजेशन पारां ही नंढड़ी सिंध ख़ुशहाल सिंध जो जेका ही तकरीब रखी वई हुई लंदन में उन जी मुकमिल कार्रवाई अवां जी ख़िदमत में पेश कई वई ही प्रोग्राम अवां खे कीअं लॻो उमेद त असांखे पंहिंजे वीचारनि खां आगाह कंदा इमदाद अली ओढो वॉइस ऑफ सिंध टीवी लंदन रही सदा सिंधू जी छोली मां मुड़न जी गगड़ी टोली